हुआ हाणे तहसील जी रिपोर्ट आई त हिकु साल में अंदरि अंदरि 1000 नियाणियुनि खे जुबरन परिणायो वियो आहे। हिन जो ईंदड़ रिज़ल्ट छा पियो थिए, मुल्क खे कहिड़े अंधेरी भिटीअ सां वठी था वञनि। महिरबानी करे ख़ुदारा अमन अमान मज़हबी ज़ोर ज़बर सां शादियूं जे आड़ में पंहिंजे मज़हब सां बिल्कुलु इस्लाम इन शइ जी इजाज़त कॾहिं कोन थो ॾिए, न आईने पाकिस्तान थो ॾिए, न असांजो मज़हब इस्लाम थो ॾिए। दुनिया जो को बि मज़हब ईअं न आहे त जुबर ऐं लाह बिल्कुलु कोन्हे को। महिरबानी करे इंतज़ामिया खे इंतज़ा आहे त हिन ते गौर करियो वञे, हिननि जी दाद रसाई थी वञे। वॾा अहसान अल्लाह ताला खे सलामत रखे। छाजे लाइ एहतिजाज आहे? ये एहतिजाज आहे मोरकाए हफ़्ते हिकिड़ो जेको आहे सिंध हुकूमत जे तरफ़ां 13 अगस्त ते जश्न कयो पियो वञे, जश्न आज़ादी जे हवाले सां, जंहिंमें इहो तासुर ॾिनो वियो आहे सिंध हुकूमत जे तरफ़ां या त कराची सिंध खां अलॻि आहे, छो त इन में सिंधी माण्हू खे कंहिंखे बि सिंगर खे मदऊ न कयो वियो आहे इन प्रोग्राम में। असां इन करे एहतिजाज पिया कयूं त सिंध हुकूमत हूअं त सिंध सिंध राग ॻाईंदी आहे, पर कराचीअ में सिंधी फ़नकारनि खे छो न पंहिंजो इहो हक़ु ॾिनो वियो आहे त इन प्रोग्राम में सिंधी फ़नकार जेको आहे उहो शामिलु हुजे। अहिड़ो ई प्रोग्राम जेकॾहिं थिए थो त हैदराबाद में त उते सिंधी फ़नकार जेके आहिनि शामिलु कया विया आहिनि। छा कराची जो जेको सिंधी फ़नकार आहे या सिंध जो जेको सिंधी फ़नकार आहे, जेकॾहिं लाहौर मां फ़नकार को कराचीअ में ॻाइण लाइ अची सघे थो त इंटीरियर सिंध मां कराची बि ॻाइण अची सघे थो, उनखे सिंधी फ़नकार खे छो बेदख़ल कयो वियो आहे? सिंध हुकूमत पंहिंजो पैगाम वाज़िह करे, या त कराची जेका आहे उहा सिंध खां अलॻि आहे, या सिंधी माण्हू जेको आहे उहो वतन परस्त न आहे, उहो मुहिबे वतन न आहे। सिंध हुकूमत पंहिंजो जेको आहे उहो मौक़िफ़ वाज़िह करे। मेलुआ आर्ट सर्किल जे प्लेटफॉर्म तां असां सिंध हुकूमत खे इहो ॿुधाइण था चाहियूं त का बि वतन जी मोहबत जेका आहे उहा ॿोलीअ जी पाबंद न हूंदी आहे। हर कोई पंहिंजी मोहबत जो इज़हार पंहिंजी ॿोलीअ में करे सघंदो आहे। नंढड़ो ॿारु आहे त उहो मुस्कुराहट जे ज़रिए पंहिंजी मोहबत जो इज़हार कंदो आहे। तीअं ई माउ जेका आहे उहे ताल करे ॿार सां जेको आहे उहे मोहबत जो इज़हार कंदी आहे। तंहिं करे मुंहिंजो चवणु इहो आहे त मोहबत जो इज़हार करण लाइ ॿोलीअ जो को बि क़ैद न आहे। अल्लण फ़क़ीर असांजो सिंधी फ़नकार हुयो, ऐं फ़नकार जेको हूंदो आहे उहो कंहिं बि ॿोलीअ जो कंहिं बि क़ौम जो जेको आहे उहो मीरास न हूंदो आहे, उहो पूरी दुनिया जे हर फ़र्द जी मीरास आहे। ऐं फ़नकार खे जेको आहे उनखां कहिड़ी बि ॿोलीअ में ॻाराए सघिजे थो। जीअं अल्लण फ़क़ीर जो मशहूरु हिकिड़ो गीत हुयो, इतने बड़े जीवन सागर में तूने पाकिस्तान दिया हो अला। त एॾी पज़ीराई जेका मिली असांजे सिंधी फ़नकारनि खे, त हींअर बि असांजो इहो मौक़िफ़ आहे त छा सिंध जो फ़नकार जेको आहे या त मुहिबे वतन न आहे, या कराची जेका आहे उहा सिंध खां अलॻि आहे। ऐं जेको कल्ह टियों ॾींहुं हिकिड़ो मुशाइरो थियो आहे कराची में, जेको एक्सपो सेंटर में थियो, उन में को बि सिंधी शाइर जेको आहे उहो असांखे कोन मिलियो हुयो त सिंधी शाइर को उन में मदऊ कयो वियो आहे। छा सिंधी शाइर सिंधी फ़नकार पाकिस्तान सां मुहबत कंदड़ न आहे? हीअ असांखे छा पिया सेखारनि हुकूमत वारा? असां त पहिरें दर्जे खां ॿार खे वतन सां मुहबत जो दर्स ॾींदा पिया अचूं त असांजो वतन आहे, जंहिंमें असांजा पोइम जेके आहिनि उहे गवाह आहिनि सिंधी निसाब जा। जीअं हुयो आला तुंहिंजो शान प्यारा पाकिस्तान, आला तुंहिंजो शान, तुंहिंजो झंडो प्यारो प्यारो चमके जंहिंमें चंड तारो, तुंहिंजो ख़ासि निशान प्यारा पाकिस्तान। त ईअं ई असां ॿारनि खे इहो सेखारींदा पिया अचूं पाकिस्तान सां मुहबत जो। पर सिंध हुकूमत हिकिड़ो विछो पैदा करण जे लाइ, हिकिड़ी नफ़रत पैदा करण जे लाइ इहो ढंग अख़्तियार कयो आहे, ऐं सिंधी फ़नकारनि सां शाइरनि सां बेख्याई कई वई आहे त सिंधी फ़नकार या त मुहिबे वतन न आहे, या सिंधी फ़नकार एॾे वॾे मंच ते एॾी वॾी स्टेज ते जेको आहे उहो परफॉर्म करण जे क़ाबिल न आहे। तंहिं करे असांजी सिंध हुकूमत खां इहा घुर आहे त जेका 8 करोड़ रुपया बजट ॾेई हिकु मख़सूस माण्हूअ खे ठीके में ॾिना विया आहिनि इहे मोरकाए हक़ जा जेकी प्रोग्राम, त उन खां हिसाब किताब वठंदासीं ऐं सिंध हुकूमत खां जवाबु वठंदासीं।